अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي يسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين درود شریف بآواز بلند اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وأزواجه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइयों अजीज दोस्तों अल्लाह रब्बुल इज्जत जुल जलाल वल इकराम जे कलामे पाक कुरान मजीद जी आयत सगोरी तमाम प्यारी जमात जे आडो मुतलावत कई आहे। यह आयत शरीफ गुज़िरियल 2 महीननि खां वठी करे मां तव्हां जे आडो तिलावत कंदो आयो आहियां, जंहिंमें हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे मेराज शरीफ जो तफ़सील सां वाक़ियो बयान थियल आहे। तव्हां मेराज शरीफ जा तमाम तफ़सीलात तक़रीबन ॿुधी आया आहियो। अॼु हिन आख़िरी जुमे ते मेराज शरीफ जूं आख़िरी ॻाल्हियूं तव्हां जे आॾो मां अर्ज़ करे इन मज़मून खे हिन जुमे ते ख़तमु कयो वेंदो। आइंदा इंशा अल्लाह तबारक व तआला जीअं बाबरकत भलारो महीनो हयाती आहे त मथे जुमे ते इंशा अल्लाह ताला रमज़ान शरीफ जो हूंदो। सिलसिलो नओं शुरू थींदो। अॼु तव्हां जे आॾो मां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वापसी जा तफ़सीलात ऐं सहाबा किराम जे आॾो संदन अहवाल
ऐं उन जे मथां सहाबा किराम जो रद्द अमल ऐं कुफ़ार जूं चिमे गोयूं इन जे बारे में जो कुझु बयान थियलियूं हुयूं उहे अर्ज़ कंदुसि। शाल अल्लाह ताला मूंखे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी मुस्लमान खे शल रब करीम पंहिंजे हबीब जे सदके अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू पंहिंजे प्यारे महबूब करीम अलैहि सलातो व सलाम जे मेराज जे लाइ इन आयत सगोरी में इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालो फरमायो, पाक ज़ात अल्लाह ताला जी जै सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे रात जे तमाम थोड़े हिस्से में हरम पाक वारी मस्जिद खां सैर शुरू थियो इलल मस्जिदिल अक़सा आखिरी सजदा गाह ताईं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे महबूब करीम अलैहि सलातो सलाम खे सैर करायो। अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना उहा आखिरी सजदा गाह जंहिंजे चौधारीअ सां बरकतूं रखियूं आहिनि इन जे वास्ते असां पंहिंजे प्यारे हबीब खे सैर करायो ताकि असां उनखे अपां जूं असां आयतूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहा ज़ात बाबरकात समीअ भी आहे त बसीर भी आहे। अल्लाह ताला ने ज़मीर वराइबो त अल्लाह ताला समीअ भी आहे बसीर भी आहे। पर जेकॾहिं नबी करीम जे ज़ात बाबरकात ॾे इशारो कबो त चइबो त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब खे ॾिसण वारो भी आहे त पंहिंजे रब जे कलाम खे ॿुधण वारो भी आहे। अल्लाह ताला जल जलालहू पंहिंजे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे लामकान जो सैर करायो। हबीब करीम अलैहि सलातो सलाम लामकान जो सैर करे तमाम तफसीलात ॾिसी करे दुनिया जे तख्ते ते मुराजात फरमाई। हबीब पाक अलैहि सलाम जी दुनिया जे तख्ते ते आया, महबूब पाक अलैहि सलाम अची पंहिंजे सहाबा किराम में इहा ॻाल्हि फरमाई। हाणे कुझु तफ़सील तव्हां ॿुधो आहे, पर पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे, उहा हीअ आहे त तव्हां इहो ॿुधो आहे त नबी करीम अलैहि सलातो सलाम बैतुल्लाह शरीफ़ खां बैतुल मुक़द्दस ताईं ऐं बैतुल मुक़द्दस खां वठी करे सिदरतुल मुंतहा ताईं बुर्राक ते विया। इहे न सही, लेकिन सिदरतुल मुंतहा ते जिथे जिब्रील भी बीही रहियो ऐं बुर्राक भी बीही रहियो त मथे नबी करीम अलैहि सलाम जी ज़ात बाबरकात जी सवारी रफ़ रफ़ जी हुई। कहिड़ी सवारी हुई? अच्छा, अल्लाह पाक जी दरबार अक़दस में नबी पाक अलैहि सलाम हाज़िरी ॾिनी, ज़ियारत कयई, अल्लाह पाक खां इनाम वरितई ऐं वरी वापसि आयो। पर अव्हां खे इहा त ख़बर कान पई त महबूब वापसि छा ते आयो। वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुर्राक जे मथां नबी करीम जी ज़ात बाबरकात सिदरतुल मुंतहा ते बुर्राक ते सवार थी विया ऐं सिदरतुल मुंतहा खां मथे नबी करीम जी ज़ात बाबरकात रफ़ रफ़ जे मथां विया। पर वापसी नबी करीम अलैहिस्सलाम जी छा ते थी आहे? न को रफ़ रफ़ जो बयान आहे, न को बुर्राक जो बयान आहे। वापसी में नबी पाक अलैहिस्सलाम जे बारे में अव्हां खे ॿुधाइणो आहे, हबीब पाक अलैहिस्सलाम जी वापसी भी अहिड़े नमूने सां थी हुई जीअं जहिड़े नमूने सां पाण विया हुया। माना अल्लाह पाक जे दरबार मां वापसी सिदरतुल मुंतहा ताईं वरी रफ़ रफ़ ते, सम्झो था न सही? रब करीम जे अर्श मुअल्ला खां वठी वापसी सिदरतुल मुंतहा ताईं जेका नबी करीम जी थी आहे उहा साॻे रफ़ रफ़ जे मथां थी आहे। वरी सिदरतुल मुंतहा खां वठी करे सतनी आसमान खां ज़मीन ताईं ऐं ज़मीन खां वठी करे काबतुल्लाह शरीफ़ ताईं अल्लाह पाक जल जलालहू व मन वालहू
पंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे उन्हीं सागे बुराक जे मथो आंदो आहे। हबीब पाक इस्लाम मक्के पाक जे मस्जिद में आया। सुबह सां सभिनी सहाबा खे बयान करे ॿुधायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वेठा हन, मस्जिद शरीफ में वेठा हन, काफ़र घेरो करे आया। अल्लाह अल्लाह। हाणे हुज़ूर साईं त ॻाल्हि कई ही रुगो पंहिंजे सहाबा किराम में। अवा कंहिंजे आॾो ॻाल्हि कयूं? सहाबनि खे ॻाल्हि कयूं। अबू जहल कुंड खां बीठो आहे, कन ॾियो बीठो आहे, ॻाल्हि ॿुधाई। हाणे अबू जहल दर दर ॿुधाईंदो पियो अचे, ॿुधो छा थो मोहम्मद चवे। अरे फलाणा ॿुधी थी ॻाल्हि के न? हल ॿुधो त सही। रब करीम जे ज़ात बाबरकात फरमायो, खबीस ओ पलीत, तू पंहिंजे दिल में थो चई त मां मोहम्मद जी गिला थो कयां, पर मां अल्लाह जो शान निरालो आहे जो दुश्मन जे हथां हबीब जो ऐलान पियो करां। मुंहिंजो हबीब ताण ॿुधाए हा, ॿियनि खे ॿुधाए हा, अबू बकर ॿुधाए हा, उमर ॿुधाए हा, उस्मान ॿुधाए हा, हैदर करार ॿुधाए हा, ॿिया सहाबी किराम नबी पाक अलैहिस्सलाम जे मेराज जी ऐलान ऐं तबलीग फरमाइनि हा। पर मां रब खे वॾी ताक़त आहे, यफ़अलुल्लाहु मा यशा, मां अल्लाह ताला उहे कंदो आहियां जीअं चाहींदो हा। मूंखे त एॾी वॾी ताक़त आहे जो फिरौन जे झोलीअ में मूसा खे बि पालींदो आहियां, उहो मूसा वरी फिरौन जी पार पटींदो आहे। ओ अबू जहल, तूं मुंहिंजे प्यारे हबीब जो मुनकर ऐं दुश्मन लॻो पियो, पर तोखां हबीब जो दर दर ऐलान कराईंदो थियो त हाणे तूं ऐलान कर त हबीब मेराज करे आयो। दुश्मन ऐलान कंदो थो अचे, हुनखे ॿुधाए, हिनखे ॿुधाए, हुनखे ॿुधाए। माण्हू गॾिजी विया, काफ़र आया। उहे माण्हू ख़ासि तरह सां सीड़जी आया जेके पंहिंजे अखियुनि सां बैतुल मुक़द्दस ॾिसी आया हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण लॻा, अल्लाह जा हबीब, तूं भला बैतुल मुक़द्दस बि घुमी आयो आहे, आसमान बि घुमी आयो आहे, लामकान बि घुमी आयो आहे। असां अरब वारनि जो काफ़िलो हिकिड़ो बैतुल मुक़द्दस वियो आहे, ॿियो काफ़िलो बि हुनजे पुछां वियो आहे, टियों काफ़िलो बि हुनजे पोयां वियो आहे। हाणे असांखे तूं ॿुधाए त तोखे दग में काफ़िला मिलिया या न, उन्हनि जा पार पता ॿुधाए, उन्हनि खे तो कहिड़े हाल में ॾिठो। जेकॾहिं काफ़िले जा पार सचा मिलिया त तूं मोहम्मद सचो आहीं। हुज़ूर से फरमाया, आओ काफ़िले जा पार तव्हांखे ॾियां थो। कहिड़ो कहिड़ो? और फरमायो त पहिरों पहिरों पार पतो तव्हां ॿुधो, ॿुधाए सही। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, हिकिड़ी जाइ ते मां आयुसि, अव्हां जे काफ़िले वारा फलाणे मैदान में आराम पे कयूं, मूंखे रस्ते में वापसीअ में उञ लॻी हुई, हुननि जो थधो पाणी पियो हुयो। मां दिलि में ख़्यालु कयो त पाणी हुननि जो पीआं। पोइ मूं दिलि मां पाणी पेटियो आहे, पाणी पीते पाणी पीतो आहे, ॿ टे प्याला पाणीअ जा पी, वरी प्यालो पाणीअ जो भरे उन जाइ ते मां रखी रवानो थी आयो आहियां। उन्हनि खां काफ़िले वारनि खां वापसी में पुछिजो त तव्हांजो दग में पाणी कंहिं पीतो हो या न। जेकॾहिं तव्हांखे चवनि त कंहिं पाणी पीतो हो त मां मोहम्मद सचो आहियां। त ॿी निशानी, पर ॿी निशानी बि ॾियां थो। पाण फरमाइनि था, तव्हांजे काफ़िले वारो ॿियो काफ़िलो जेको आहे उहो फलाणी जाइ ते आयो, उन्हनि जो उठ भॼी वियो हो, उठ खे ॿियनि उठनि खे वेहारे उन उठ जे तलाश में निकिता हुआ। मां महबूब करीम अलैहिस्सलाम उन वटां अची गुज़र कयो हो, ॾाढा परेशान लॻा पिया हुआ, पाण में चवनि पिया त अलाए काफ़िले जो उठ काॾे हलियो हुयो। पोइ जॾहिं मां हुन जे भर मां लॻुसि त मां हुननि खे चयो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। पोइ पाण में चवनि पिया, यार ख़बर नाहे हे अस्सलाम कहे कयो आहे, पर आवाज़ जहिड़ो मोहम्मद करीम जो आहे। या रसूल अल्लाह, पंहिंजो पाण में चवण लॻा, यार अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह जंहिं चयो, ॾिठोसीं कोन, तकिड़ो आवाज़ थियो, पर आवाज़ सुञातोसीं त आवाज़ जहिड़ो महबूब मोहम्मद करीम जो। ॻोठ जा माण्हू आहे न साईं, हिक ॿिए जो आवाज़ ॻाल्हायो ॿोलो सम्झंदा हुआ त फलाणे जो आवाज़ आहे, छो त परे खां सभु कंहिंजो ॻाल्हाइण पधिरो आहे।
अहिड़ी तरह सां हो पंहिंजे पाण में चवण लॻा। पर ईअं बि चवण पिया यार हिते झुंग में हिन मुल्क में कॾहिं बि मोहम्मद करीम कोन आयो आहे, पर आवाज़ अलाह न भुलाए त पक हुनजो आहे। साईं फरमाइनि था ॿियो काफ़िलो तव्हां जेके इहा निशानी आहे अचे उन खां पुछो, जेकॾहिं ॻाल्हि सची निकिरे त मुंहिंजो मेराज हक़ आहे। पर टियों काफ़िलो पाण फरमाइनि था हाओ टियों काफ़िलो मके खां थोरो ॿाहिरि आहे, वेझो आहे, भूरो उठ काफ़िले जे अॻियां आहे। उठ में रंग थींदा न, ॻाढ़ा उठ, कारा उठ, भूरा उठ। हुज़ूर से फरमाइनि था भूरो उठ आहे काफ़िले जे अॻ में आहे, उनजे मथां ॿ ॿोरियूं ॿधल आहिनि। ॿई ॿोरियूं जेके थो निशान ॿुधायांव थो उनखे कारा कारा लीका आहिनि, कारियूं कारियूं धारियूं अथनि, आहिनि सफ़ेद रंग जूं ॿोरियूं, पर कारा ॿोरा हुननि में आहिनि। उठ बि सफ़ेद रंग जो आहे। ॿुधी छॾो होॾो सिज कंजी कढंदो, होॾो तव्हांजो काफ़िलो मके जे शहर में दाख़िल थींदो। ये टई निशान तव्हांखे ॿुधायां थो। हाणे तव्हां ॾिसो वञी जेकॾहिं एतबार अचे त ॻाल्हि कयो। अल्लाह अल्लाह नबी करीम अलैहिस्सलाम सुबुह जी निमाज़ पढ़ी ॻाल्हि वेठे कई, अञा सिज कोन उभरियो आहे, इहे तार पता हलिया पे, काफ़र उछा चई अॼु मोहम्मद खे नऊज़ बिल्लाह कूड़े करण जो टाइम आहे। अरे छो? चई चयो अथसि त सिज उभरंदो ऐं काफ़िलो ईंदो। हाणे हलो अञा सिज कोन उभरियो आहे, जबल ते चढ़ी था बीहूं, सिज उभरंदो, काफ़िलो ज़रूरु अॻिते पोइते थी वेंदो। 2 मिंट अॻिते या 2 मिंट पोइते, उहे अॻिते पोइते थी वेंदो। चवंदासीं कूड़ हिन तो चयो त सिज उभरे ईंदो, सिज उभरे खां पोइ आयो आहे या सिज उभरे खां अॻे आयो आहे, तो वारी ॻाल्हि कूड़ी आहे। हलो त कूड़ो हली कयोसि। सभु विया ॿाहिरि शहर खां बीही जबल जे मथां चढ़ी बीठा। हिकिड़नि जी नज़र हुजे सिज उभरण वारी जाइ ॾे, ॿियनि जी नज़र हुजे काफ़िले वारे पासे ॾे। हिक ॿिए खे चई छॾियऊं काफ़िलो ॾिसी त दाह कजां, ॿिए खे चयो त बाबा सिज ॾिसी त दाह कजां, रड़ कजां त ख़बर पवे। काफ़िले जे ॾिसण जे लाइ मथे जबल ते चढ़िया बीठा आहिनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, उहो रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू जेको पंहिंजे हबीब खे सचो नबी करे मोकिले थो, सो काथे थो पंहिंजे हबीब जी ज़ुबान कूड़ी करे? कूड़ी कंदो? जंहिंजे लाइ जहान जोड़ियईं, जंहिंजे लाइ काइनात जोड़ियईं, जंहिंजे लाइ सॼो मुल्क पैदा फरमाई, जेको आख़िरी ख़ातमुन नबीयीन रसूल बनाए मोकिलियईं, उन हबीब जी ज़ुबान किथे कूड़ी थींदी? अरे अल्लाह पाक त पंहिंजे महबूब जे ग़ुलाम अबू बकर जी ज़ुबान बि कूड़ी कोन पियो करे। आओ न सही, रब पियो चवे त मुंहिंजे महबूब जी त ॻाल्हि सची, पर सिद्दीक़ जी ॻाल्हि बि सची हुजे। सलात बुलंदा हुआ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इत्तिफ़ाक़ छा थी पियो आहे? सिज उभरण जो टाइम क़रीब थी वियो आहे ऐं काफ़िलो ज़रा अञा परे आहे। जेकॾहिं काफ़िलो पंहिंजे रफ़्तार सां हलंदो अचे हा ऐं सिज पंहिंजे रफ़्तार सां हलंदो वञे हा त सिज अॻे उभरी वञे हा, पर काफ़िलो सिज उभरे ताईं बि कोन पहुचे हा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे हुकुम फरमायो, इसराफील खे हुकुम फरमायो, मीकाईल खे हुकुम फरमायो, मलाइकनि खे हुकुम फरमायो। ओ मलाइको सभु मां अल्लाह जे हथ में आहे, क़ाइदो कानून मां रब पाक जे हुकुम में आहे। सिज पंहिंजे रफ़्तार सां हले थो। अशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। सिज हले थो पियो, पंहिंजे स्पीड सां हले थो, पंहिंजे रफ़्तार सां हले थो पियो। हाणे तव्हां वञो, काफ़िले खे ज़रा लेट थी वई आहे, मुंहिंजे हबीब ज़ुबान सां फरमाए छॾियो आहे सिज खे एसी ताईं बीहारियो जेसी ताईं मुंहिंजे महबूब जे चवण सां काफ़िलो पहुची न वञे। काफ़िलो पहुचे ओॾो काफ़िलो ज़ाहिर थियो, ओॾो तव्हां सिज खे ज़ाहिर कयो त जीअं ॿई ॻाल्हियूं गॾु थियनि त मुंहिंजे हबीब जी ज़ुबान सची थी। अबा जंहिंजो रब त तव्हांजो सभु, ईअं न सही। जंहिंजो अल्लाह पासो हुजे, जंहिंजी अल्लाह सां तरफ़दारी करे, जंहिंजी अल्लाह तबारक व तआला इज़त रखे, उन हबीब जी ज़ुबान कूड़ी कान थींदी आहे। महबूब जी ज़ुबान कॾहिं बि कूड़ी कान थी आहे। अल्लाह पाक जे हुकुम सां सिज बीही रहियो आहे, काफ़िलो पंहिंजूं मंज़िलूं तय करे पहुतो आहे। काफ़िलो जे वक़्त में सरज़मीन मके पाक में हाज़िर थियो आहे, मके पाक में दाख़िल थियो आहे। हिकिड़ो माण्हू दाह थो करे पियो, ओड़ो काफ़िलो, हुनजो काफ़िले जो नालो खणो, वरी ॿिए जबल तो दाह कई आहे त सिज बि उभरी वियो आहे।
ओडो काफले वाले सर को यार काफले ले अचियो तुम्हारी बेख्तियार ज़बान सां चयो त काफलो अची वियो आहे त सिज बि फिरी वियो आहे। काफिले जो अचण ऐं सिज जो भरण गॾिजी पियो आहे। जेके बि इम्तिहान वठण आया, जेके बि हबीब पाक खे ग़लति सम्झण आया, नबी पाक जी आज़माइश वठण आया, अल्लाह पाक जे हबीब खे ग़लति सम्झी इम्तिहान वठण लाइ आया। अबू जहल जे चवण ते आया। अबू जहल हेठि बीठो आहे त तव्हां ऐलान कजो त मां मके में वञी डंडो ओड़ींदुसि त हबीब जी ॻाल्हि कूड़ी थी पई आहे। मथे ऐलान कयो त ओहो काफ़िलो, ॿिए चयो त ओहो सॼो घिरी वियो आहे। अबू जहल जी डांगी भॼी पई। मथे जीअं जो जबल ते काफ़र बीठा हा, अॻ में त काफ़र हा, पर हुज़ूर जो मौजो ॾिसो था। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जेके जो इम्तिहान वठण वारा आया समूह जा समूरा कलमो भरे मुसलमान थी था वञनि पिया। अबू जहल ठिकर जो ठिकर जहिड़ो रहियो ओहिड़ो ई रहिजी अदब कंदा नबी करीम अलैहिस्सलाम जो, वलियन जो, पीरन जो, अल्लाह जे प्यारनि बाननि जो त कॾहिं बि गुमराह न थियण हा। त हिनखे जेका छटो वबा पई आहे सा बेअदबी जे करे पई आहे। इन्हनि जूं नमाज़ूं बि बेअदबी चट करे छॾियूं, रोज़ा बि बेअदबी जे करे चट थी आहे, इबादतूं बि बेअदबी जे करे चट थियूं, इन्हनि जा हज ज़कातूं ख़ैर ख़ैरातूं बि बेअदबी जे करे चट थी आहे। इहा जमात आहे ई बेअदबनि जी। दुआ कर अल्लाह ताला असांखे अदब नसीब फरमाए करे। अज खुदा ख्वाहे मुतहफी के अदब। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइन था क्या, अज खुदा ख्वाहे मुतहफी के अदब, बेअदब महरूम शुद अज फज़ल रब। फरमाया तो अल्लाह पाक को अदब घुरंदा कयो, छाजे करे जेको बेअदब हूंदो आहे सो अल्लाह जे रहमत खां महरूम रहिजी वेंदो आहे। बेअदबी में गुनाह केतिरो आहे। बेअदब तन्हा न खुदरा दाश्त बद बलक ई आतश हम आफाक जद। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, बेअदब रुगो पंहिंजो ॿेड़ो कोन ॿोड़ींदो आहे, बल्कि बेअदबी जे करे सॼे जहान खे वबा में बासाए छॾींदो आहे। पाण त बेअदब थियो पर ॿियनि में बि रस्म विझी वेंदो आहे, ॿिया बि बुछड़ा थी वेंदा आहिनि। दुआ कर अल्लाह ताला हर मुस्लमान खे अदब नसीब फरमाए। सलाह सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। अदा मुसलमान जरा ख्याल कजा, जरा तवज्जो कजा, जरा सोचे ये ॻाल्हि यादि कजा, विसार जा न। हे सबक थी मुंहिंजो सबक, आख़िरी सबक थी। हे सबक तोखे दिलि में रखणु खपे, पंहिंजे दिलि जे मथां चिटणु खपे। मां तोखे थुल्हनि अखरनि में ॿुधाए थो छॾियां, बेअदबी जे करे आबिद, ज़ाहिद, नमाज़ी, हाजी, किरोड़े साल इबादत करण वारो बेअदबी जे करे लानती बणिजी वियो, जहन्नमी बणिजी वियो। छाजे करे? बेअदबी जे करे। अब छाजे करे? शैतान आबिद हो, शैतान नमाजी हो, शैतान तहज्जुद गुज़ार हो, शैतान सजदन करण वारो हो, काबतुल्लाह जा तवाफ करण वारो हो, बैतुल मामूर के सजदन करण वारो हो, मुअल्लिमुल मलकूत हो, मलाइकन जो उस्ताद हो। उन्हनि जा प्यारा दोस्त अज़ीज़ 6 लख साल अल्लाह जी इबादत कई हुई। घणा साल भई? 6 लख साल। 1 लख साल, 2 लख साल, 3 लख साल, 4 लख साल, 5 लख साल, 6 लख साल हुन इबादत कई आहे। पर इबादत काथे कई? ज़मीन जो गेरे गेरे जेतिरी विख बि बाक़ी कान छॾी आहे। ज़र्रे ज़र्रे ते सजदा कया अथई, हिन हवाउनि में सजदा कयई, पहाड़नि ते सजदा कयई, दरख़्तनि ते सजदा कयई, आसमाननि ते सजदा कयई, फर्शनि ते सजदा कयई, बैतुल मामूर में इबादतूं कयई, बैतुल मुक़द्दस में इबादतूं कयई, काबतुल्लाह में इबादतूं कयई। एॾे त वॾे दर्जे ते पहुची वियो जो अल्लाह ताला खे मलाइकनि जो उस्ताद बणाए रखियो। सम्झो था न?
बेअदबी जे करे अल्लाह ताला सब खसे छॾियसि। ॻाल्हि कहिड़ी आहे? रब से फरमाए थो त आदम खे सजदो कर, चवे थो अना खैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन। ओ मुंहिंजा मौला, मां आदम खां भलो आहियां, कीअं वरी मां आदम खे सजदो कयां? मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, आदम खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे। माली लम अकुल अस्जुद लिबशरिन। ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजो शान न आहे जो मां बशर खे सजदो कयां। मां त बाहि जो ठहियल आहियां, मलाइकनि जो उस्ताद आहियां। 6 लख साल तुंहिंजी इबादत कई अथनि, इन वरी आदम खे मां कीअं सजदो कयां? हे त मिटीअ जो ठहियल आहे, हे त बशर आहे, मां भलो आहियां। अल्लाह ताला फरमायो फखरुज इन्नक रजीमुन व इन अलैक लानती इला यौमिद्दीन। ओ पलीत निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां। तुंहिंजे नमाज़ जी परवाह न आहे, तुंहिंजे रोज़नि जी परवाह न आहे, तुंहिंजे हज जी परवाह न आहे, तुंहिंजे इबादत जी परवाह न आहे, तुंहिंजे अल्लाह अल्लाह करण जी परवाह न आहे। मुंहिंजो प्यारो आहे, मुंहिंजो महबूब आहे, मुंहिंजो नबी आहे। इन जे बोते खे न ॾिसजां, इन जे बोते में मुंहिंजो मिठड़ो महबूब मुहम्मद करीम जो नूर, मुंहिंजे हबीब जे नूर जी बेअदबी कई थी। हाणे मूंखे तुंहिंजे कंहिं शइ जी परवाह कान्हे का। तुंहिंजी इबादत त मां चट करे छॾी, पर क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत पई वसंदी। निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां, कम जो न आहे। अलाह जो मुनकर हुयो न? ॾाढे ॻाल्हायो बाबा, ॾाढो त चओ यार, ॾाढो त चओ। अलाह जो मुनकर कोन्हे। रब खे चई मौला 6 लख साल तोखे सजदा कया अथनि, अञा बि चवे त ॿिया 6 लख साल बि तोखे सजदा कया, पर मिटीअ खे मां कोन सजदो कंदुसि। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजो मुनकर कोन आहे, तूं त वॾो मुवहिद आहे, मुवहिद। अब सम्झो था न से तौहीद खे मञे थो त हिकु अल्लाह, ॿिए खे मञाई न, पको मुवहिद आहियां। अल्लाह खे सिवा ॿिए खे छो सजदो कयां? रब फरमायो हाओ बराबर तूं मुवहिद आहे, बराबर तूं तौहीद खे मञण वारो आहे, बराबर मुंहिंजे इबादत जो मुनकर कोन आहे। मुंहिंजो चवण कोन थो मोटाई थो, मुंहिंजी इबादत बि करी थो, पर मुंहिंजे आदम खे घटि थो सम्झी। चवे थो अन खैरुम मिन्हु, मां भलो आहियां। इहा बेअदबी कईसीं जो नबीअ खां पाण खे भलो चयो थी। हाणे मां अल्लाह जो फैसलो ॿुधी छॾियां, फखरुज इन्नक रजीम। निकिरी वञ तूं तरियल आहे, पर अॼु ताईं न क़यामत ताईं लानत पई वसंदई वसंदई। छाजे करे वई लुढ़ी अमराबा कावड़िया हो छा संगत में कान रखी अथव न? छॾियो सिर भागे खे, अलाह बचाईंदो। चओ आमीन। और मुंहिंजा प्यारा बस बेअदबी जे करे लुढ़ी वियो, बेअदबी जे करे हुनजी बात ख़त्म थी वई। ओॾो आबिदा, ज़ाहिदा, निमाज़िया, हाजिया, बुज़ुर्गा, मलाइकनि जो उस्ताद आहे, आसमाननि ते वेही सबक ॾियण वारो आहे, पर बेअदबी थो करे अल्लाह ताला तड़े थो छॾेसि दरबार मां। ओॾो वरी अदब महबूब पाक जो थो करे, या अल्लाह जे कलाम जो अदब थो करे। ज़ानू बि आहे, शराबी बि आहे, बदमाश बि आहे, ज़ालिम बि आहे, हुन जहिड़ो को ॾाढी दुनिया में कोन्हे को, पर थोरी ॻाल्हि जो अदब थो करे। अल्लाह ताला वलियनि जे दरबार में नालो थो लिखी छॾे। सलात पर तो को वाक़ियो ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बगदाद जो शहर आहे, बगदाद जो कहिड़ो शहर सही? असांजे मुर्शिद जो शहर, पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो शहर, गौसे आज़म जीलानी महबूब समदानी जो शहर। और मुंहिंजा प्यारा दोस्त बि बगदाद जे शहर में को माण्हू थो रहे जंहिंजो नालो हो बिशिर। छा उस नालो है? बिशिर, बेखे ज़ेर बिशिर। बिशिर नाले आहे, करोड़पति माण्हू आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त शराब में 24 कलाक मस्त लॻो पियो हूंदो। पाणी त पीअंदो ई कोन हो, पाणीअ जी जाइ ते शराब पीअंदो हो। तमाम पैसे वारो आहे, 24 कलाक हिन जे घर में ज़िना हलंदी। मखसूस कोठी आहे,
मखसूस जाइ शराब सां भरी पई आहे। हिकिड़ी औरत वञे त वरी ॿी अचे, ॿी वञे त टीं अचे, टीं वञे त चौथी अचे। सॼो देर खां वठी करे शाम ताईं शराब जा दौर हलंदा हुआ ऐं ज़िना पई हलंदी हुई। अहिड़ो बगदाद जे शहर में को ज़ानी हुयो ई कोन को। हिकिड़े ॾिहाड़े शराब जे नशे में शाही बाज़ार सां अचे थो पियो, रस्ते सां हलंदे हलंदे ज़मीन ते नज़र पइजी वई आहे। काग़ज़ ज़मीन ते पियो आहे, उन काग़ज़ जे मथां लिखियो पियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जॾहिं बिस्मिल्लाह जे मथां नज़र पई अथसि, आहे शराबी, आहे नशई, आहे ज़ानी, आहे बदमाश, पर अल्लाह जे इस्म पाक ते नज़र पई आहे। झुकी पियो आहे, काग़ज़ खे खणे थो, अखियुनि ते लॻाए थो, साफ़ थो करे पियो, अतरु रखे थो, रोशमी रूमाल में वेहे थो, पंहिंजे घर खणी मथे रखे थो, रोई चवे थो मुंहिंजा मौला शराबी आहियां पर तुंहिंजे नाले जो अदब आहे। ख़ैर सही, उहा बिस्मिल्लाह मथे रखी छॾियईं, अंदरां पाण वरी साॻो शराब। आधी रात जो टाइम आहे, पंहिंजे घर नशे में चूर लॻो पियो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह ताला अलैह वक़्त जो कामिल वलीउल्लाह आहे, बगदाद जे शहर में रहण वारो आहे। रात जो हज़रत बायज़ीद बुस्तानीअ खे हज़रत महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में ज़ियारत कराई आहे। फरमाइनि पिया ओ बायज़ीद जे जीउ या रसूल अल्लाह, पाण फरमाइनि था जल्दी वञो, वञी बिश्र हाफ़ीअ खे मुंहिंजा सलाम ॾे ऐं चईंसि त रब करीम तुंहिंजो वलीअनि जे लिस्ट में नालो लिखी छॾियो आहे, वञी मुंहिंजा सलाम ॾेसि। हज़रत बायज़ीद बुस्तानी आधी रात जो थियो आहे त मुंहिंजे हबीब जो ख्वाब कॾहिं बि कूड़ो कोन थींदो। जंहिं बि मुंहिंजे महबूब खे ॾिठो त सच ॾिठो आहे। आधी रात जो टाइम थियो आहे, उथियो आहे, हज़रत नबी करीम इस्लाम जो पैगाम खणी उन बिश्र जे दरवाज़े ते आयो आहे। दरवाज़ो खटखटाए थो, अंदर पाण नशे में चूर आहे, पंहिंजे बानीअ खे चई त ॿाहिरि ॾिस केरु दरवाज़े ते बीठो आहे। बानी ॿाहिरि आई, दरवाज़ो जो खोलियईं, ॾिठे त हज़रत बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह बीठो आहे। सम्झो था न, हज़रत बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह बीठो आहे। दिल में सोचई त वरी साईंअ खे ॿुधायां, बिश्र खे ॿुधायां। माई तकड़ी वापसि वई, वञी बिश्र हाथ चवण लॻी बिश्र खे, ओ बिश्र, बायज़ीद जहिड़ो कामिल वलीउल्लाह तुंहिंजे दर ते बीठो थी। शराबी हो, ज़ानी हो, बदमाश हो, चरसी हो, कहिड़ो बि हो, पर बेअदब कोन हो, वलीअनि जो हुनखे अदब हुयो। यकदमि उथियो आहे, मथे बि उघाड़ो आहे, पेरनि बि उघाड़ो आहे, डोड़ंदो थो अचे पियो, दरवाज़े ते बि ॿाहूं ॿधी अरसो करे, ओ अल्लाह जा वलीअ, अॼु मूं गुनाहगार जो कीअं भाॻ खुलियो आहे, अॼु कीअं मार ते मींहुं वठो आहे, जो तूं अल्लाह जो वली मूं गुनाहगार जे दर ते हली आयो आहे। मां त लाइक़ आहियां ई कोन, मां त शराबी आहियां, मां त ज़ानी आहियां, मां त बदमाश आहियां। बगदाद जे शहर में मूं जहिड़ो ॾोही आहे कोन को, तो जहिड़ो वली मूं वटि कीअं हली आयो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह रोइनि था पिया, अखियुनि मां पाणी वहाइनि था, फरमाइनि था दा छो न मां तोॾे हली अचां, जॾहिं मूंखे मोहम्मद करीम तोॾे मोकिलियो आहे। हुज़ूर फरमायो आहे अल्लाह ताला तुंहिंजो नालो वलीअनि जे लिस्ट में लिखी छॾियो आहे, तो अल्लाह जे नाले जी इज़त कई आहे। रब थो चवे मां वरी बिश्र जी इज़त करे थो छॾियां। अगे शराबी है, अगे ज़ानी हुए, अगे बदमाश हुए, अगे बेदीन हुए, अग में चरसी हुए, अग में अलाए छा भी हुए, पर अल्लाह जे इस्म पाक जी तो इज्जत कई आहे। रब करीम फरमाए थो जेको मुंहिंजे नाले जी इज्जत करे उनखे मां कीअं दोज़ख में साड़ियां। अल्लाह ताला तुंहिंजी इज़त करे तुंहिंजे लाइ जन्नत में मक़ाम रखी छॾियो आहे, वलियनि जे लिस्ट में तुंहिंजो नालो रखी छॾियो आहे। उहो ॾींहुं थियो आहे, शराब छॾे ॾिनई, ज़िना छॾे ॾिनई, चरस छॾे ॾिनई, जंहिंजो वलियनि जे लिस्ट में नालो लिखबो। हाणे छो गुनाह कंदो, अदा कंदो, शराब पीअंदो, चरस वग़ैरह पीअंदो, नालो तब्दील थी वियो, हेॾो जहन्नमी हो हाणे जन्नती बणिजी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्त उन ॾींहं खां वठी करे पेरनि में जुती पाण छॾे ॾिनई। पोइ लक़ब थियुसि बिश्र हाफ़ी। हाफ़ी माना पेरे उघाड़ो, हाफ़ी पेरे उघाड़ो। साईं जुती पा एथो न अदा, जुती कोन पाईंदुसि। भला छो साईं जुती छो नथो पाई? चवे थो अल्लाह जे नाले जे करे मूंखे मक़ाम मिलियो आहे, इज़त जे करे मूंखे हेॾो दर्जो मिलियो आहे।
जुती इन्हीं जे करे नथो पाया मता वरी किथे ॿियो को कागज़ हुजे मुंहिंजी जुतीअ जी लत अचे बेअदबी थी पवे रब डंगर जी नाराज़ थी पवे हाणे जुती अॼु खां पोइ हराम आहे जुती लाहे छॾई पहिरियों घाड़ो घुमंदो अचे अल्लाह जो वली आहे शहर में पहिरियों घाड़ो थो घुमे वरी रब करीम झंग जे जानवरनि जे दिलि में ॻाल्हि विधी आहे जंग में मेहूं भी आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्त शहर में मेहूं भी आहिनि गऊं भी आहिनि बकरियूं भी आहिनि रिढूं भी आहिनि घोड़ा भी आहिनि मेहूं भी घुमंदियूं हुयूं पर जानवर हिकिड़े खे पंहिंजे ॿोली में चवंदा हुआ ओ जानवरो ओ बकरियो ओ रिढो बगदाद जे शहर में छेड़ा न लाहिजो बगदाद जे शहर जे घिटनि में पेशाब न कजो अल्लाह जो वली पहिरियों घाड़ो थो घुमे मता अल्लाह जे वलीअ जा पेर ख़राब थी पवनि और जानवर हिकिड़े चवंदा अथनि अल्लाह जो वली तो पहिरियों घाड़ो घुमे मता शहर में फेंगड़ियूं लाहियो मता तव्हां फोसियूं लाहियो मता छेड़ा लाहियो मता शहर में का किन कदा हुजो अल्लाह जे वलीअ जा पेर न ख़राब थियनि वरी रब करीम हुनजी एॾी इज़त कई जो झंग जा जानवर ख़ुदा जे वलीअ जी इज़त पिया कनि छाजे करे चओ अदब जे करे ॾाढो चओ पिया ॾाढे छाजे करे अदब जे करे अल्लाह जे नाले जो अदब कई रब वरी हुन जो अदब कराए छॾियो ओ मुंहिंजा प्यारा त मुलनि जो ॿेड़ो ॿुॾो ई बेअदबी जे करे हिननि पंहिंजो ॿेड़ो ॿोड़ियो बेअदबी जे करे नमाज़ भी भलो कम आहे रोज़ो भी भलो कम आहे हज भी भली ॻाल्हि आहे ख़ैरात भी भली ॻाल्हि आहे इबादत भी भली ॻाल्हि आहे पर भलनि ॻाल्हियुनि जे करे पोइ बि छो था पोइते वञनि पिया रुॻो बेअदबी अथनि दुआ कर त ख़ुदा ताला हर मुस्लमान खे अदब नसीब फरमाए बेअदब टोलो सफ़ा ठप बेअदब टोलो रुगो नुक्स ॻोल्हींदा रुगो ऐब पिया ॻोल्हींदा रुगो गिलाऊं पिया कंदा मुंहिंजा दोस्त मोहबत वारी त ॻाल्हि हिन वटि आहे ई कान का ओ मुंहिंजा दोस्त मोहबत अहिड़ी शइ आहे जो कौड़ा खूह बि मिठा करे छॾे इहे न सही चवंदा न त वरी कीनरो अहिड़ी शइ थींदी आहे क्रोध जो वहदड़ खूह बि सुकाए छॾे इहे न सही मुल्क में ॾुकर ई मुननि विधो अथव जेकॾहिं मोहबत जी ॻाल्हि कनि प्यार जी ॻाल्हि कनि शान जी ॻाल्हि कनि ख़ुदा जो कसम असांजो मुल्क गुलज़ार बणिजी वञे जीअं तबलीग ते ज़ोर आहे बिस्तरा खणी मुल्क में निकिता है तीअं पाणी मुल्क में सुकी बेड़ा ख़राब थी विया दुआ कयो अल्लाह ताला असांजे मुल्क में ॾुकर दूर फरमाए अचे आमीन त ॾाढे जो यार सलात बुलंदा हुआ मोहबत सां मुंहिंजा प्यारा दोस्त अर्ज़ पे कयुमि त मौलाना रूमी थो फरमाए बेअदब तन्हा न खुदरा दाश्त बद बलक आतश हमह आफाक जद मौलाना रूमी थो फरमाए बेअदब रुगो पाण खे ख़राब कोन कंदो आहे बल्कि जहान जो ई ॿेड़ो ॿोड़े छॾींदो हक़ीक़त हो बेअदबी जहिड़ो गुनाह आहे ई कोन ज़िना भी माफ़ थी वेंदई चोरी भी माफ़ थी वेंदई शराब जो ॾोह भी माफ़ थी वेंदो बेनमाज़ी इहो ॾोह भी अल्लाह तबारक व तआला माफ़ कंदी पर जेकॾहिं बेअदबी कंदे त रब करीम बेअदबी माफ़ ई कोन कंदो इहा यादि रखजांइ फ़क़ीर जी ॻाल्हि हिन गुनहगार जी ॻाल्हि यादि रखजांइ तोखे हर जाइ ते इहा कमी अथई मुस्लमान अदब धारजांइ असांजे सिंध जो हिकिड़ो मशहूर फ़क़ीर आहे दरवेश तव्हां ॿुधो हूंदो समन सरकार मजलूब फ़क़ीर वलीउल्लाह एॾे पंगड़े जे भर में आहे फ़क़ीर जी मज़ार हिकिड़े माण्हू पुछियुसि ॻाल्हाईंदो साईं सिराइकी सैयद हो जे आखे साईं समन साईं हिकिड़ा मसाइला त सुणा कि अबा कहिड़ा मसाइला वो फ़क़ीर मजलूब जैसे कब्र कीअं है कब्र अबा सम्झो था माना कब्र कीअं हूंदी कब्र में दुख हूंदो या सुख हूंदो पुछे थो आखे से समर साईं सुना कब्र कीअं है जे आखे अबा अदब दा ज़रड़ा होए दिल च अदब दा ज़रड़ा होए पीछे कब्र कान्ही किंझरे पर जे अदब कोन्ही को त पीछे कब्र कान्ही डिंघरे अब समझो था न सही अल्लाह जो वली थो चए जेकॾहिं अदब आहे अदब जो ज़रड़ो आहे त पोइ कब्र कान्हे का पोइ त किंझर लॻा पई आहे मज़ा लॻा पिया आहिनि पोइ कब्र कब्र न आहे जन्नत जो भाव लॻो पियो आहे पर पाण फरमाए थो पर जे बेअदब अदब जो ज़रो दिलि में कोन्हे पोइ कब्र न हूंदी त डंगर हूंदा हुन ते अज़ाब हूंदो विछू हूंदा नाग बला हूंदा दुआ कर छॾ अल्लाह ताला दिलि में अदब जो ज़रो नसीब फरमाए छॾे
और मुझा प्यारा दोस्त दी अबू जहल भी बेअदबी जे कह रह जी हुआ सोहणे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फजर जो टाइम छुआ उहे जेके जबलन जे मथा चढ़ा बीठा हा हिकड़ा सज खे पिया निहारन ॿिया काफ़िरन खे पिया निहारन अबू जहल हेठि बीठो आहे ऐलान थियो आहे काफ़िलो अचे थो एॾो ऐलान थियो आहे त महबूब मोहम्मद करीम जे दुआ सां सज बि भुलिया ॿई जबल ते टोला जेके बीठा हा आज़माश जे लाइ इम्तिहान जे लाइ काफ़िर हा अबू जहल सां गॾिजी आया हा पर मथे चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथा लथा पाण तकड़ा तकड़ा अचनि था पिया डोड़ंदा अचनि था हिक ॿिए खां आगराही कढनि पिया अरे छो था भॼो पिया चवनि पिया इन जे करे भॼो था त सचे मोहम्मद करीम जी ज़ियारत वञी कयो जय हबीब ते कलमो भरियो तसे तव्हांजे दरबार में वञो जबल जे चोटीअ ते कलमो भरियो आहे हाणे दिलि थी चवे त रसूलुल्लाह जे दरबार में कलमो वञी भरियो डोड़ंदा अचनि था मस्जिद खां अंदरि दाख़िल थिया त अञा महबूब मेराज जी ॻाल्हि वेठो करे मेराज जो वाक़ियो हली रहियो आहे साम्हूं डोड़ंदा अचनि था हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात वटि पहुता के हिननि खे मस्जिद जे सहन में आया हुज़ूर करीम पंहिंजी ज़ुबान मां मेराज जो वाक़ियो बंदि कयो आहे बंदि करे फरमाइनि था ॿियो ख़बर जेके अचे था इतबार आयो या न पते पियो या न यकीन थियो या न सभई चवण लॻा ओ अल्लाह जा प्यारा हबीब असांखे यकीन अची वियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया मां ख़ातमुन नबिय्यीन आहियां आख़िरी नबी आहियां मूंखां बाद में को नबी अचण वारो कोन्हे को ला नबी बादी अल्लाह ताला मुंहिंजी कॾहिं बि ॻाल्हि पूरी कान कई आहे जेकॾहिं काफ़िलो देर करे हा मूंखे रब करीम जो कसम आहे क़यामत अची वञे हा सिज कोन घुरो आहे छो त मुंहिंजे ज़ुबान मां निकिरी वियो त काफ़िलो ईंदो सिजो घुरंदो रब चई छॾियो हो त मुंहिंजा हबीब जेसीं ताईं काफ़िलो न ईंदो जेसीं ताईं काफ़िलो न पहुचंदो सिज मुंहिंजे हथ में आहे मां न उभारींदुसि तुंहिंजी ॻाल्हि खे सचो करणो आहे हाणे हिकिड़ा माण्हू उहे हुया जेके जबल जे मथां चढ़ी काफ़िले खे सिज खे निहारण लॻा अवां सम्झो था न सही ॿियो वरी टोलो हो इंतज़ार में हा त उठ जेको वियो हो हलियो टोलो ते अस्सलाम वालेकुम वारी ॻाल्हि उहो काफ़िलो अचे हुज़ूर फरमाती हो काफ़िलो सुभाणे न ॿिए ॾिहाड़े ईंदो उहे वरी अॻिते वधी वई ॿ टे महीने पंधु करे शहर खां ॿाहिरि काफ़िले जो अघु वरितो उन खां पुछो ॿिए ॾिहाड़े ते काफ़िलो आयो बराबरि उहो साॻियो हाल आहे जेको नबी पाक ॿुधायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उनखां पुछनि था बाबा ॾियो ख़बर रस्ते में तव्हां छा ॾिठो चवण लॻा ॿी का ख़बर कान्हे का फलाणी जाइ तो असां आयासीं थे असांजो उठ विञाइजी वियो हो एॾी तेज़ सवारी एॾी तेज़ हुई जो बिजली खां बि तेज़ हुई खिवड़ खां बि तेज़ हुई विज खां बि तेज़ सवारी हुई असांजे भर मां अची लंघी पर हुन में आवाज़ ॿुधोसीं अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह असांखे पंहिंजे अलाहनि जो कसम आहे असां आवाज़ में शक जी वियासीं त आवाज़ त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुयो अब तस्दीक थी वई न जेके तस्दीक लाया चवनि का ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बाक़ी टियों काफ़िलो रहियो आहे जंहिं वटि पाणी जी ॻाल्हि त पाणी नबी पाक रस्ते में पीतो आहे उहो काफ़िलो बि टाइम ते आयो आहे माण्हू फ्री आया ॿियो ख़बर बाबा छा ॻाल्हि आहे अदा फलाणी जाइ ते असां रहियासीं उन जाइ ते आराम कयोसीं थधो पाणी पियो हो ख़बर नाहे अलाए केरु असांजो पाणी पियो पाणी पीअण खां बाद वरी असांजो प्यालो बि भरे वियो पर मज़े जी ॻाल्हि अहिड़ी आहे असांजो पाणी पिया पीऊं त ख़ुशबू अहिड़ी प्याले में हुई जो ज़िंदगीअ में असांखे नज़र कान आई मुंहिंजा प्यारा दोस्त बि जॾहिं इहा ॻाल्हि करे बस कई अथनि उते वञण वारा इम्तिहान वठण वारा चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ईमान आणींदा विया कलमा
भरींदा विया, दीन में दाख़िल थींदा विया। अबू जुल रहंदो हुयो, हुज़ूर पंहिंजे सहाबा खे मुतमइन करे छॾियो। असहाबनि खे 5 नमाज़ूं नबी पाक ॿुधायूं। पाण फरमाए त 50 वठी आयोसि, पर पढ़ो 5 सवाब 50 जो। इहो दौर हलंदो आयो, ॻाल्हियूं हलंदियूं आयूं। हज़रत पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी जे ज़माने जी ॻाल्हि आहे। मेराज जी ॻाल्हि पीरान पीर मस्जिद में बीठो थो करे, वाइज़ जे दौरान तकरीर जे दौरान ॿुधाए पियो त हबीब मथे वियो, 18 वरह गुज़री आहे, पर रात अञा ॻंढी पई हुई। हिंदू बीठो आहे, काफ़र बीठो आहे, ते अहिड़ा कूड़ पीरान पीर हणी थो। नबी वियो तव्हांजो, वरी मोटी आयो, रात ॻंढी पई, मथे 18 वरह गुज़री आहे। पीरान पीर फरमायो अल्लाह खे वॾी ताक़त आहे, जे कूड़ न हण। औरत गौस पाक फरमात अल्लाह खे ताक़त आहे, तोखे बि करे ॾेखारींदो। हमरा ॿाहिरि निकितो, मार्केट मां मच्छी वरितई, ज़ाल खे चई रध, सुबुह जो टाइम आहे, मां सनानु करे मोटी थो अचां पियो। हमरा सनानु करण जे लाइ लोटो थो पाण सां खणे, मेट पाण सां थो खणे, धोती पाण सां थो खणे। ज़ाल मच्छी वठी खट जे तांग ते रखी आहे ऐं माईअ बुहारी ॾियणु शुरू कई आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दुख हमरा ॿाहिरि वादी थी वहे जबल में, उते वादीअ में टुॿी थो हणे, मेट मथे में जी टुॿी जो हणे, ॿाहिरि निकिरे त प्लेट सार में बदिलजी वियो। बाहर जो निकितो त मुल्क ई ॿियो थी वियो। सीने में बुबा अची विया, ॾाढ़ी कान्हे का, ज़नानी सूरत बणिजी वई, वार नंढा से वॾी गुत थी वई। हेॾे होॾे निहारे त सॼो मुल्क ई मैदान थी वियो आहे। हेॾे बि निहारे, होॾे बि निहारे, हुयुसि त मर्द पर माई कीअं थी वियो आहे। इन शान में बीठो आहे त को नौजवान शाफ़रीन बोस्की जो पटको बजूं घोड़े ते पियो अचे, मथां अची बीठोसीं। अमर दुआ कई त ॻाढ़ी कुआर झंग में मिलंदे सां मिली वई आहे। लाहे पटको ॿ टुकर करे हिकिड़ो वेड़ेसि, ॿियो ॿधाईसि खणी घोड़े ते हल वठ। अलाह से मेहरबानी की अमर जी दुआ है त ॻाढ़ी कुआर मिलंदे सां मूंखे मिली वई आहे। ॻोठ वठी आयो, वठी मुला खे निकाह विझी पताशा विरहाए, माशा अल्लाह से शादी थी वई। शादी थिए खां पोइ माई उन 7 ॿार ॼणिया। घणा ॿार ॼणिया? इहा बि त का उमिरि हूंदी आहे सही। 7 ॿार ॼणे, कुड़ाई थी वई, झूंगड़ी थी वई। आख़िर पोड़ी थियण जे ज़माने ते वरी ओड़े पारे वारनि साहेड़ियुनि चयुसि अदी हल, भला वेहजी अचो, तड़ करे अचो, सनानु करे अचो, हल अदी। वरी से पंहिंजे साहेड़ियुनि सां 10-12 मायूं वठी ॿाहिरि हिकिड़ी वादीअ ते आई आहे। मायूं बि गॾु हल, मेट मथे में विधो आहे, वादीअ में अंदरि लंघी आहे, पाणीअ में टुॿी हई आहे। ॿाहिरि जो निकिरे त न का औरत वारी ॻाल्हि, न का छा, साॻी धोती पई आहे, साॻो वठो पियो आहे, जेको मर्द जीअं हुयो तीअं साॻो ई हुयो। तर तकर में निकितो ॿाहिरि निकितो, धोती ॿधई, भॼे बि पोते बि निहारे, मथां घोड़े वारो न पुॼो। अदा सम्झो न, भॼे बि पोते बि निहारे त भला घोड़े वारो न पुॼे। हलंदो अचे पंहिंजे घर आयो आहे। घर में पहुतो आहे, हैरान थी वियो आहे। उहा टांग ते साॻी मच्छी पई आहे। माईअ खे बुहारो हथ में आहे, बुहारो बीठी थी जे। मुड़ुस खे चयो ओ मारिया, अध में मोटियो अलाए छा तड़ कई, अलाए कोन दाह थो करे। चवे तोखे ख़बर कान्हे का, चए त मुंहिंजी सूर थी करे पई। 7 ॿार ॼणे मोटी आयो आहियां, मूंखे ख़बर आहे त मूंसां कहिड़ी तादी थी आहे। छा ॻाल्हि आहे? जे ॻाल्हि खे छॾ, बुहारीअ खे छॾ, मच्छीअ खे छॾ, उथी हलूं त पीरान पीर वटि हली माफ़ी वठूं, अल्लाह जे वलीअ जे दरबार में हलूं। मां बेअदबी कही छॾ, ख़ुदा बेअदबी को बचाए। ज़ाल खे वरितो अथई, बचन खे वरितो अथई, डोड़ंदो आयो आहे। बगदाद जो शहनशाह मिंबर ते वेठो आहे, साम्हूं अचे थो पियो, अञा मेराज जी ॻाल्हि हले थी। पीरान पीर परे खां ॾिसी फरमाइनि था ॾे ख़बर एतबार आई आहे, अञा 10-7 साल लोड़ींदे। जेके बिला माफ़ी मिले मूं तौबा कई, जे कलमो भर चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुसलमान थी पियो। ओ अदा हे मुला बि कोन मञींदई, दुआ कर त को घोड़े वारो गॾिजे। असां खां कोन सुधरंदा। अब्दुल रहीम मथे हरी 18 साल थी विया, पर मुला जहिड़ा आहिनि तेरा ठिकराइनि आहिनि। बाक़ी को घोड़े वारो जवान अचे न सुधारींदो। असांजी इहा ई दुआ करे छॾ को घोड़े वारो गॾिजे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला चल तव्हां असांखे नबी पाक जी मोहब्बत नसीब फरमाए। बेअदबनि खां
बचाए शर अदब वाली जमात नसीब फरमाए। रब करीम शर महबूब जे सदके गुंबद खजरा जो दीदार नसीब कराए। वो जेका गरीब बंदी जमात परे परे खा पंध करे अचे थी हुजूर जो शान बुध मौला सभिनि जा बेड़ा पार फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वादखिलना फी दार कदार सलाम तबारक रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। समेना वअताना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नक अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नक अंतत तव्वाबुर रहीम। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व अस्हाब सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।